बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औरतुन पे झेड़ा कया हाँ जेड़ा कया तूं झेड़ो ता डप कोन थियो तांखे न वो चीज़ बाबा जी रेफल त कढी अचे। ता छो ज़मीन ते कब्ज़ो कयो ठायो तांखे त माण्हू वॾो मज़ामती किरदार ऐं पॉज़िटिव किरदार सम्झंदा। सिंध जी धीउ आहियां। अलाह न करे सिंध ते कॾहिं को वक़्तु अची वञे थो पोइ तव्हांजूं बंदूकियूं ख़ामोश हूंदियूं या? बिल्कुलु न, असांजे सिंध तां सिर बि हलियो वियो न त सस्तो सौदो आहे। हेलो बाबा। अच्छा मां अच्छा। 90 बरस की उम्र में भी कहती हैं कि निशाना दुरुस्त है, मेरी पुरानी राइफल भी ठीक है, किसी वडेरे या डाकू की मजाल नहीं कि हमारे गांव की तरफ आंख उठाकर देख सके। हिम्मत पंहिंजी न हूंदी त कहिड़ो घर में पते पादर हणी वेंदो। यही वजह है कि अपर और विचोली या मिडिल सिंध के कब्जागीर वडेरे इनका नाम सुनकर लरज उठते हैं। छो जो गाल जडे नंगन दंगन जी इंदी आ त शमन जी मां सिर जो सांगो न कंदी आ, क्योंकि जब बात इज्जत और गैरत की आती है तो ये बूढ़ी खातून न अपनी जान की परवाह करती हैं और ना ही अपने दुश्मन की। अज बड़ा फायर बायर कर हाँ बाबा कंदासूं खैर। इनकी जर्मन 7mm राइफल से इन्होंने कई दुश्मनों को भरपूर जवाब दिया। ये राइफल तो 118 साल पुरानी है, लेकिन वो इस बंदूक की हिफाजत और सफाई बाकायदगी से करती हैं। यही वजह है कि ये खतरनाक राइफल आज भी गोलियां चलाना नहीं भूली। ये बुजुर्ग खातून दुश्मनों के लिए खतरनाक और अपने गांव वालों के लिए एक शफीक माँ की तरह हैं। ये हैं वडेरी याम ज़ादी, जो कि शमन जी माँ के नाम से जानी जाती हैं। आइए आपको इस बहादुर खातून से मिलवाते हैं और जानते हैं कि वो हथियार उठाने पर मजबूर क्यों हुई। लेकिन इससे पहले हम मिलेंगे उनकी जानशीन बेटी वडेरी नाजो से, जो कि अपने माँ के नक्शे कदम पर चलते हुए दुश्मनों से दुश्मनियां निभाती हैं। खातून होकर औताक चलाती हैं और खुद जमींदारी भी करती हैं। बाबा की थी, बाबा की कौन बैठी है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों आपने वडेरे तो देखे हैं, कभी वडेरी देखी है या कभी पाकिस्तान की कोई ऐसी औरत देखी है जो हथियार भी जलाना जानती हो, दुश्मनों से जंग भी करना जानती हो? और उस खातून की बहादुरी के किस्से सिंध में दूर दराज तक फैले हो, तो आज आपको उसी खातून से मिलवाते हैं। वो ना सिर्फ बहादुर हैं लेकिन बहुत ही मिलनसार भी हैं। सिंध के अक्सर लोग उनको जानते हैं, सिंध के लोग उनकी बहुत ही इज्जत करते हैं और सिंध के कुछ वडेरे उनसे बहुत डरते भी हैं, लेकिन उनके गांव के लोग उनको अम्मा कहते हैं। आज हम आपको मिलवाएंगे वडेरी नाजो से। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें और वीडियो अगर आप आखिर तक देखेंगे तो आपको बहुत पसंद आएगी। अस्सलाम वालेकुम। खुश है तबीयत सही है। ये हैं वडेरी अदी नाजो, सिंध का एक मज़ाहिमती किरदार, जिन्होंने औरत होकर सैकड़ों दुश्मनों से मुकाबला किया और अपनी सैकड़ों एकड़ ज़मीन हथियार के ज़ोर पर वापस ली। दोस्तों पहिरीं जॾहिं अदी वडेरी नाज़ो जो असां इंटरव्यू कयो, विला कयो, त उन वक़्तु अदी असांखे ॾाढो चयो, ॾाढो ज़ोर रखियो, अदा मानी खाई वञो। असां तकड़ में हुआसीं, न खाई सघियासीं। पोइ अदी सां असां वाइदो कयो त अदी तव्हां वटि असां ज़रूरु ईंदासीं ऐं तव्हांजो अची साग खाईंदासीं। बिल्कुलु। अॼु असां वाइदो पढ़ण आया आहियूं ऐं अदी जी ज़िंदगीअ में कुझु वधीक असां झाती पाईंदासीं। अदी उताक कीअं हलाए थी ऐं अदी जी जेका अमड़ आहे, असांजी अमड़ आहे, उन सां कचेरी कयूं था। त पहिरीं मुंहिंजे ख़्याल सां कचेरी जी शुरूआत कयूं अदी नाज़ो जी अमड़ सां। अमां ख़ुशि आहियो? हाँ बाबा, अल्लाह जी महिरबानी, ख़ुशि आहियूं। तव्हांजो नालो छा आहे? असांजो नालो जामज़ादी आहे।
जाम हा ऐं चवंदा आहिनि मूंखे सॼी सिंध शमन जी माउ शमन जी मां हा। अच्छा वो छाजे करे उहो मुंहिंजो पुटु हो अॻु में नालायक औरत धीउ ॼमंदी अॻु में या पुटु ॼमंदो त उन जे नाले सां सॾींदा हुआ हा हा सही सही अच्छा अम्मा इहो मूंखे ॿुधाइजो त हींअर तव्हांजी उमिरि केतिरी आहे अब हाणे हींअर लिखियलु कान्हे 80-90 हूंदी 80-90 हूंदी हा हा सही आहे माशाअल्लाह पोइ तव्हांजी जेका धीउ आहे तव्हांजी न्याणी आहे जी उहा वॾेरी लॻी घुमे सॼी सिंध में पोइ तव्हांखे भला तव्हां हुन सां इहा ॻाल्हि तव्हांखे वणे या झलियोसि बाबा मूंखे वणी अच्छा असांजो हिन जो वालद बि फौत थी वियो जी जी हिननि जो भाउ बि शहीद थी वियो पोइ असीं औरतुनि ॿाहिरि निकिरी मूंखे ख़ुशी थी पंहिंजे धीउ जी त मुंहिंजी धीउ हेतिरे क़दुरु थी आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी अच्छा सही आहे पोइ भला तव्हां औरतुनि पे झेड़ा कया हा तव्हांजे मुखालिफ़ बंदूक जहिड़ा हा जहिड़ा कयासीं झेड़ो तव्हां डपु कोन थियो तव्हांखे न न हा अॼु बि मूंखे चवंदो आहे ज़ुल्फ़कार त नानी जहिड़ो ॿुधंदी त रली लाहींदी बाबा हाणे ज़रूरु पंहिंजी अम्मा जहिड़ो हूंदो त मां जवान थी वेंदी हिमत पंहिंजी न हूंदी त कहिड़ो हमेशह घर में पते पादर हणी वेंदो हा हा पंहिंजी हिमत हूंदी त सही अच्छा पोइ तव्हां भला तव्हांजी धीअ त हलाए थी बंदूकूं हा असां पिया हलायूं मूंखे पंहिंजो घर वारो सेखारींदो हो हा बंदूक राइफल अकेलो हूंदो ॾींगो माण्हू हूंदो अम्मा जन जे दौर में क्लाशन कोन्हे तॾहिं रेफल बाबा जी ऐं दुनाली पोइ चईसि बाबा जी रेफल त कढी अचे मुमताज़ अच्छा अम्मा तव्हांखे चऊं कोन था पर ईअं पुछूं था हा न न बंदूक हलाए वेंदव हा हलाए वेंदासीं अॻूणो दौर सुठो हाणोको अब अॻूणो सुठो हींअर दौर में का फज़ीलत को लखनि में कंहिं माण्हूअ में आहे बाक़ी न का वॾे जी न नंढे जी न कंहिंजी पाड़े जी इज़त न छा अम्मा वडेरी नाज़ो की हैं वालदा ये भी बहुत ही बहादुर औरत हैं बल्कि असल तो बहादुर औरत ये हैं इनकी तरबियत ने अदी नाज़ो को एक बहादुर और वडेरी बना दिया ये बता रही हैं कि मैं हथियार चलाती थी जब हमारा मुखालिफ पार्टी से झगड़ा हुआ ज़मीन के मामले पर तो मैंने भी हथियार चलाए और उनका मुकाबला किया और इनका कहना है कि इस उम्र में भी अगर ज़रूरत पड़े तो मैं हथियार चला सकती हूँ और इनका ये भी कहना है कि पहले वाला दौर बहुत ही अच्छा था लोगों में अखलाक था मोहब्बत थी खुलूस था ईमानदारी थी लेकिन आजकल सुनती हूँ कि ये चीज़ें बहुत ही नापेद होती जा रही हैं तो अमड़ भला नमाज पढ़ो पंज हा बा अलाह जो शुक्र आहे पंजी हाणे बीमार थियसि निमाज़ का 2-3 ॾींहं छॾे ॾिनी अथमि तस्बी पढ़ां निमाज़ पढ़ां बनीअ ते वञा त तस्बी खणी वञा अलाह जो नालो वठूं था हा न हींअर कान थी वञा ताक़ कान हुयसि ॿाहिरि माल मतासिर मां पाण हाँ आई क्या मां तबियत में कावड़ घणी दस या हा कावड़ मिलनसार भाई को मुसाफ़िर आयो त पंहिंजे अॻियां मानी पियल हूंदी हुअसि न उहा खणी ॾींदी छोकिरियुनि खे दड़कल को बि सवाल ई ख़ाली न ईंदो अच्छा ये बता रही हैं अदी बता रही हैं कि इनकी वालदा पूरी जिंदगी औताक चलाई औताक खिलाई है अभी भी कोई मुसाफिर आता है तो बच्चों को कहती है कि खाना ज़्यादा बना के रख लो कि कोई आ जाए उसे खाली नहीं भेजो अक्सर कोई कपड़े बेचने वाले हैं या कोई से गांव में आते हैं तो यहाँ वो लोग खाना खाते हैं पुट ने मानी हलायो आहे अच्छा बिस्मिल्लाह रहमान रहीम हा बाबा हमारी कंहिंजी राइफल है या मुंहिंजे घर वारे जा अच्छा हा यादगिरी तो कॾहिं न वरिती यादगिरो अॻु में त उहा लिखंदा कोन हुआसीं पर 2-3 साल कान हुई असां वटि बंदूक अच्छा पोइ वरितई हिकिड़ी हीअ बि दुनाली 3 पुट खे राइफल वठी ॾिनई अच्छा उहा छोकिरनि खे ॾिनमि बाक़ी ही 2 मूं वटि आहिनि सही आहे तव्हां हाणे तव्हां हिन जी सार संभाल कयो हा तव्हां संभालियो न हा
हिन खे ॾिनी त हीअ पर खातो फेराए मूंखां नथी वठे। अच्छा हा छो? चए थी मुंहिंजे अम्मा जे नाले आहे न। अच्छा उहो नथी मूंखां लाइसेंस कोन थी वठी वञे। अच्छा छाजे करे नथा वठो? बाबा असांजे अमलासी अम्मा खे वॾी हयाती ॾे बची आहे न। अच्छा ये इस 7mm राइफल का लाइसेंस अम्मा के नाम पर है। फोर्टी खाते में आया है। हाँ फौजी खाते में मतलब ट्रांसफर हुआ है। तो अम्मा की ख्वाहिश है कि ये इस राइफल का लाइसेंस अपनी बेटी के नाम पर हो, लेकिन बेटी अदी नाजो कहती है कि नहीं आप ही के नाम पर हो। अम्मा भलायो अज भला फायर बायर कर हा बाबा कंदासूं ख़ैर। न तव्हांखे तकलीफ़ नथा ॾियूं। न न अच्छा पोइ जॾहिं झेड़ो थियो तव्हां बि हलायूं बंदूक हा क्या? असां बि हलायूं। हाँ सही। अम्मा केतिरी उमिरि ताईं फायरिंग कंदी हुई? अम्मा सम्झो त 92-93 में असांजी हिकिड़ो ख़ानदानी झेड़ो हो असांजो ज़मीन जो मसइलो हो। वालिद साहब जेल हलियो वियो, असांजो भाउ शहीद थी वियो ऐं उहो 300 एकड़ जो कब्ज़ो अम्मा ई संभालियो हुई ॻोठ में। अच्छा ज़बरदस्त। अम्मा हथे खाली असांजी जेका नानी हुई उहा बि असां मतिलबु ये नस्ल दर नस्ल ही औरतूं असांखे पुठियां नस्ल जी चिका। अच्छा सही। अम्मा नानी हाँ नहीं बस हेलो ना। तो दोस्तों अब बहुत ही असरार कर रहे हैं कि खाना आपका इंतज़ार कर रहा है, खाना आपका इंतज़ार कर रहा है, खाने को इंतज़ार नहीं करवाना चाहिए। तो अम्मा भी हमारे साथ चलेंगी। तो आज दावत खाते हैं अदी की और अम्मा की। हिकिड़ो सुवाल रहिजी वियो कयूं था हा वो मानी अम्मा अचो। हाँ बाबा न न अचो अचो मानी खाऊं। मानी खान थी। अचो मानी खा। हाँ हलो बाबा। ना करते लो। हलो बाबा अचो अचो अम्मा अचो। माल वगैरह चुपाया था ना। हाँ दा मेहूं बकरियूं कुकड़ियूं असां वटि मतिलबु उहो जेके पंहिंजूं ऑर्गेनिक शयूं न कोशिशि कंदा आहियूं सब्जियूं पंहिंजूं कयूं। ॻोठ में रहूं था त ॻोठ जो इहो ई त फ़ाइदो आहे न। बिल्कुलु हाणे त खीर मखण माना हा बिल्कुलु ॻोल्हे ई कोन थी मिलनि माना हक़ीक़त इहा आहे। बिल्कुलु ॾाढो मतिलबु उहो परेशानी थी पए हिन अॻे त वरी रेल पेल हूंदी घरनि में असां वटि ॻोठ में न हाणे त इहे शयूं वरी ॻोठ में तव्हांखे थोरियूं घणियूं मिलंदियूं। बाक़ी त शहर में त ॾिसो था न खीर ओरिजिनल आहे, का बि शइ मिलावट खां सवाइ आहे ई कान। हिन साल अम्मा खे मां मौला हुसैन जे चहलम ते वठी वई हुयसि करबला। असां चहलम कयो हो। अम्मा मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी अम्मा खे पुठे साल उमिरे ते वठी वई हुयसि। हिन साल चई मूंखे चहलम करिणो आहे। ईरान इराक शाम अम्मा करे आई आहे पर हिन दफ़े चई त मूंखे चहलम करिणो आहे। लाइटूं ॿार जो अमी पियो हेॾा पियो हितां पियो। ॿियो वधा तव्हां अचो बाबा। हाण मजा बाबा हली सही प्लेट गुलाम में तो थोड़ी वीडियो ठाहे वठे। दोस्तों अब लंच करेंगे अद्दी वडेरी नाजो जुल्फकार साहब, उनके जो हस्बैंड हैं वडेरी अद्दी नाजो के, और अम्मा के साथ भाई साहब साथ हैं, गुलाम नजर बालादी हमारे साथ हैं। अद्दी ने हमें कहा था कि हुक्म दिया था कि आप आएंगे और साग खा के जाएंगे। आज मौका मिल गया तो हम आ गए हैं। जोर बाजी रीमानी बाहर माशाल्लाह साग है, गुलाम नजर ये तली हुई मछली, चिकन है, बाजरे और चावल की रोटी है माशाल्लाह। अभी तव्हां असल में अरे न तव्हां वटि असां असल में हिकिड़ी मानी खाईंदा आहियूं, उहा खाई चुका आहियूं पर वठूं था तव्हां सां। अच्छा अम्मा अम्मा खे ॾियां मां मानी अमी तव्हांखे छा ॾियां? साग थोरो ॾे।
मानी मूं खाधी आहे। अमा तव्हां साग रधंदा हो? हा वाह असीं पाण कल्ह पाण त रधराए थो अमा रधरायो आहे वेही। वेठी हुयसि। असां कल सेवण वियासीं, पुठियां अमा ई हुई। सही है। मूं चयो अदा वारा सुभाणे ईंदा, मां साग रधरायो। दोस्तों ये साग अम्मा ने बनवाया है हमारे लिए, बहुत शुक्रिया अम्मा, कुर्ब तव्हांजा, महिरबानी। हा बाबा न न असांजा बच्चा आहियो पुट आहियो, असांखे त ख़ुशी थींदी आहे बाबा। कंहिं महिमान आए मूंखे ख़ुशी थींदी आहे। इतफ़ाक़ आहे त हिन साल शुक्र अल्हम्दुलिल्लाह एतिरा महिमान आया आहिनि। तव्हांजी उन ॾींहुं मूंखां पुछियो पिए न, मां चयो तव्हां खां पहिरीं महिमान आया हुआ, कल्ह टियों ॾींहुं बि आया। पर सर्दीअ में वरी ॻोठ में गर्मी घणी थी पवे, उहो थोरो घटि अचणु वञणु थो थिए। हींअर सर्दीअ जे करे वरी माशाल्लाह वरी ॿारड़ा पढ़िया पिया, उन्हनि सां नंढड़े जा दोस्त हुआ। वरी मूंसां जमाल शाह हिन वक़्तु तव्हां वटि केतिरी ज़मीन आहे? अदा हिन वक़्तु असां ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुसनि वटि 300 एकड़ ज़मीन आहे। 300 एकड़, जंहिंमें तव्हांजी अबाणी केतिरी आहे? अबाणी तक़रीबन 120 एकड़ आहे। 120। अच्छा, हिकिड़ो पोयों जेको असां विला कयो, कुझु दोस्तनि कमेंट्स कया, उन्हनि कमेंट्स जे आधार तव्हांखां सवाल पुछणु चाहियां थो। हुननि जो मौक़िफ़ आहे तव्हां पंहिंजी भेण जो हिसो खायो ठाहियो, हुनखे हिसो नथा ॾियो ज़मीन मां, ऐं खेसि विरासत में मिलियल ज़मीन ते तव्हां कब्ज़ो कयो आहे। त वाक़ई छा ईअं ई आहे? इन इल्ज़ाम जो तव्हां वटि छा जवाबु आहे? जेकॾहिं इहो सच आहे त पोइ तव्हां छो ज़मीन ते कब्ज़ो कयो ठाहियो? तव्हांखे त माण्हू वॾो मज़ामती किरदारु ऐं पॉज़िटिव किरदारु सम्झनि था। बिल्कुलु। अदा हाणे ॾिसो न, हींअर वालिद साहब खे हिन दुनिया मां बि 35 साल थी विया आहिनि, 35-36 साल थी विया आहिनि। ज़ाहिर आहे जंहिंजा वालिदैन वेंदा आहिनि त ओॾीमहिल फोती खातो ठहंदो आहे ऐं वारसनि में उहा शइ डिस्ट्रीब्यूट थींदी आहे, ऐं उहा थी चुकी आहे। मुंहिंजी भेण पाण, उनजो घरवारो पाण उन्हनि फ़ैसिलो करायो हो, जेको वालिद जी वसियत हुई उन ते अमल कोन कयो, उनजो मसइलो हो। उन में जेका उन्हनि खे शइ मिली आहे, उन्हनि पाण असांखे लिखी फ़ैसिलो रेस जान मोहम्मद दैरीअ कयो हो, मुख़्तियारकार जे साम्हूं। जॾहिं मुख़्तियारकार माजिस्ट्रेट हूंदा, उन्हनि जे साम्हूं लिखत आहे, जेका अॼु बि मूं वटि मौजूदु आहे। ऐं मां नथी सम्झां, मां उन्हनि जो हक़ु हिते त खाईंदसि, पर मूंखे अला साईं हिते बि कोन हज़म कंदो कराईंदो, न कोई अॻिते। सो मूं जेको बि कयो आहे, कंहिं मुफ़ाद लालच में कोन कयो आहे। मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे पीउ जो इश्क़ु हो, त भई मूंखे पंहिंजे माउ पीउ सां इश्क़ु आहे। हक़ीक़त इहा आहे त मां जॾहिं दुनिया मूंखे चयो त न्याणी कहिड़ो औलाद आहे, त मूं उन ॾींहुं अज़म कयो, मूं पंहिंजे पीउ खे पाण बि दफ़न करायो। मुंहिंजी ॿी का भेण, इहा असांजी वॾी भेण बि असां सां कोन हली, असां पंहिंजे पीउ खे 3 भेनरुनि बि ई दफ़न करायो हो। ऐं मूं उन ॾींहुं अज़म कयो त मां पीउ जी दोस्ती दुश्मनी निभाईंदसि, ऐं मुंहिंजे भेण जो मूं वटि हक़ु हुजे हा त मां कंहिंजो हक़ु न। हुनखे ग़लतफ़हमी थी आहे, हुन पंहिंजो छो खपाई, पंहिंजे मुड़ुस जी मिल्कियत बि खपाए छॾी, पंहिंजे पीउ जी ॾिनल बि खपाए छॾी। हाणे उनखे मां छा थी करे सघां? इंसान खे छा ॾींदो? सभु कंहिंखे अलाह ॾींदो। मां वरी बि हुन लाइ दुआ ई कंदी आहियां। अच्छा, इहो तव्हांजो मौक़िफ़ अची वियो दोस्तो। अदी वॾेरी नाज़ो जो जेको तकरार, मतिलबु जेको इल्ज़ाम लॻे पियो हुनजी भेण जे तरफ़ां त ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठी आहे, अदी जो मौक़िफ़ अची वियो। असांखे हिन मामले बाबति ॼाण न आहे जो असीं इन हवाले सां का राय क़ाइमु करे सघूं। बहरहाल कुझु ॿिया सवाल अदी खां पुछूं था। अदी, तव्हां माशाल्लाह सदाईं अजरक ओढियल नज़र ईंदा आहियो, उनजो छा सबबु आहे? किथे किथे अजरक तव्हां ओढे वेंदा आहियो? अदा मां जॾहिं ॿाहिरि ओताक में वेंदी आहियां त मां अजरक पाईंदी आहियां। ॿाहिरि जीअं ॾिसो त इलाही एहतिजाज थींदा आहिनि, उन में कमंद जो एहतिजाज थी वियो, कंहिंसां नाइंसाफ़ी थी वई, त मूंखे अजरक पातल हूंदो आहे। इवन तक मां अमरीका वई हुअसि त मूंखे अजरक ई पातल हो, दुबई वई हुअसि त मूंखे अजरक पातल आहे। मां इस्लामाबाद, लाहौर, जिथे को सियासी मसइलनि में वेंदी आहियां त मूंखे अजरक ई पातल हूंदो आहे। छो त मां सिंध जी धीउ आहियां, मूं पाण सिंधियुनि जी अजरक सुञाणप आहे। मूं हमेशह पंहिंजी सुञाणप पंहिंजे सिंध जो अजरक रखियो आहे, त नाज़ू धारे जी सुञाणप अजरक ई आहे। अच्छा, सिंध जी धीअ तव्हां आहियो, तव्हां पंहिंजी ज़ात लाइ त जहिड़ा बि जोटींदा आहियो, बंदूकुनि सां विढ़ंदा बि आहियो। अलाह न करे सिंध ते कॾहिं कहिड़ो वक़्तु अची वञे थो, पोइ तव्हांजूं बंदूकियूं ख़ामोश हूंदियूं या? बिल्कुलु न,
असांजे सिंध तां सिर बि हलियो वियो न त सस्तो सौदो आहे। अच्छा सिंध तां सिर बि हलियो छो त असां सिंध जे इशूअ ते हमेशह सिंध वासियुनि सां गॾु हूंदा आहियूं। उन में नफ़े नुक़सान जो त का ॻाल्हि ई कान्हे का। चयमि न त सिर बि हलियो वियो सिंध लाइ त सस्तो सौदो आहे। अच्छा इहो मूंखे ॿुधायो त ज़ाहिर आहे तव्हां वटि मामला अचनि था, तकरार अचनि था, इन सिलसिले में तव्हांजा राब्ता थींदा हूंदा वॾेरनि सां, पुलिस ऑफिसरनि सां, बिल्कुलु। त साम्हूं जेका कॾहिं कॾहिं मोट मिलंदी आहे त इंसानु कावड़ में बची वेंदो आहे। कॾहिं कंहिं पुलिस ऑफिसर खे कंहिं वॾेरे खे तव्हां दाबो ॾिनो? हा, खोड़ दफ़ा जॾहिं का अहिड़ी नेगेटिव ॻाल्हि कंहिं कई हूंदी त मां इन रिज़ल्ट जी परवाह कोन कंदी आहियां त अॻिले सां मूं सख़्तु लहजे में ॻाल्हायो आहे, हू मूंसां छा थो करे सही। ज़ाहिर आहे मूंखे का तकलीफ़ ॾेई थो सघे। सही आहे। मां चवंदी आहियां त सभिनी खां जेको आहे न सॻो अलाह आहे, हा इंसानु कोन्हनि सघा। टाइम आहे, बुरो बि गुज़री वेंदो, भलो बि गुज़री वेंदो। मूं खोड़ बुरा टाइम बि ॾिठा आहिनि। सही। वॾेरा कल्चर बाबति तव्हां छा चवंदो? मुंहिंजो आख़िरी तव्हां ॾाढो सुवालु आहे, अॻु में बि शायदि मूं तव्हांखां पुछियो त घणा माण्हू सम्झंदासीं, ख़ुदि सम्झूं था त वॾेरो कल्चर, जागीरदार कल्चर सिंध लाइ हाञेकार आहे, को फ़ाइदो न आहे हिन जो? न, ईअं बि न आहे। जीअं 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि, अहिड़ी तरह सभु माण्हू हिक जहिड़ा बि कोन्हनि। खोड़ महिरबान शफ़ीक़ वॾेरा बि आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जेके ज़ुल्म बि कनि था। सो हर शइ अज़ल खां अबद तक रहंदी। शफ़ीक़ इंसान बि हूंदा, ज़ालिम बि हूंदा, मज़लूम बि हूंदा। इहो सिलसिलो हलंदो रहंदो। पर वक़्तु ज़ाहिर आहे, न को ज़ालिम खे छॾींदो, न शफ़ीक़ खे छॾींदो, न ई सभिनी जो हिसाबु थियणो आहे। बिल्कुलु हिसाबु थियणो। बिल्कुलु। ऐं हिकु हिकु शइ जो, हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाबु वठण वारी मुंहिंजो रब जेको आहे न, उहो वठंदो, ज़रूरु वठंदो। ही तवकल करे हिते आयसि त मूंखे ख़बर हुई त मुंहिंजो अलाह ॾिसे पियो त मूंसां गॾु आहे न। मां अकेली थोरी ई आहियां, मां यतीम कोन आहियां। मूं पंहिंजे पाण खे यतीम करे तसवुर ई कोन कयो। मुंहिंजो अलाह जो मूंसां गॾु आहे, जेको मां खां 70 गुना वधीक प्यार करे थो। हुनजी मसलियत हुई, हुन हिन घर में मर्द न रहाया, अलाह त आहिनि। ऐं मूं हमेशह पंहिंजे ख़ुदा खे पाण सां गॾु ॾिठो। दोस्तो, कीअं तव्हांखे लॻो अॼोको विलाग? कमेंट्स में ज़रूरु आगाह कजो। वीडियो खे वधि खां वधि लाइक ऐं शेयर कजो। ऐं क़ाबिल एतिराम सिंध जी नियाणी आहे, सिंध जी धीउ आहे, बहादुर धीउ आहे। हिन जी बहादुरी जा रुॻो किसा कहाणियूं कोन्हनि, पर हक़ीक़तूं आहिनि। बाक़ी जेके इल्ज़ाम आहिनि ज़ाती मिल्कियत जे हवाले सां, उन लाइ अदालतुनि खे फ़ैसिलो करिणो आहे। असांखे इन बाबति घणी ॼाण न आहे जो आउं अदी जी हिमायत में को बयानु ॾियां या अदी जे ख़िलाफ़ु को बयानु ॾियां या हुन धुर जी मुखालफ़त में या हिमायत में को बयानु ॾियां। उन बाबति मूंखे का ख़बर न आहे, असांखे का ख़बर न आहे। वीडियो तव्हांखे कीअं लगी ज़रूर ॿुधाइजो। दोस्तों, आज का विलाग आपको कैसा लगा? आज का डॉक्यूमेंट्री विलाग आपको कैसा लगा? अपने कमेंट्स में ज़रूर आगाह कीजिएगा। और ये माशाल्लाह बहुत ही खूबसूरत गांव, अदी की औताक और इनका ये घर बहुत माशाल्लाह मेहमान नवाज हैं। बहुत सारे लोग अदी आपसे मिलना चाहते हैं, कमेंट्स में बोलते हैं कि हम मिलना चाहते हैं। तो अगर आपसे कोई मिलना चाहे, जब भी आना कोई चाहे, मोस्ट वेलकम। हाँ, मैं सबसे मिलती हूँ। काफ़ी लोग आए भी हैं, आते भी हैं, सही है। तो मैं सबसे मिलती हूँ। ठीक है दोस्तों, बहुत शुक्रिया। अदी तव्हांखे केतिरो मिठो आई? अदा जेतिरो पंहिंजो औलाद मिठो हूंदो, ज़ाहिर आहे मुंहिंजो औलाद आहे त उहो मिठो ई हूंदो न। ॾींदो आहे? ॾींदो ॾाढो, ॾींदो बाक़ाइदा। असांजे हमदला में अदी ॾींदो न हूंदो।